अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां ही शेयर कयां थी। मां कुछ नयूं कुंडियूं वठी आई आहियां, कुछ नए पॉट्स में लेकर आई हूँ और कुछ ये रेक्टेंगल हैं और ये वायर लाई हूँ जो कि पौधों को बांधने के लिए है। और इसके साथ साथ दो बड़ी जो है ये रेक्टेंगल जो पॉट्स हैं ये हैं, इनमें कुछ ना कुछ इंशाल्लाह जब मैं लगाऊंगी तो आपके साथ शेयर करूंगी। और इसके अलावा एक ये शेल्फ लाई हूँ, ये आप देख सकते हैं। और कुछ मैं एक पेबल्स का पैकेट मैंने ख़रीदा, ये इसमें पेबल्स हैं। इसके अलावा मैंने ये दो पॉट लिए हैं जो कि दीवार में लगाने हैं। इस वक्त मैं इनमें प्लांट्स लगा रही हूँ। और ये मैं लाई हूँ कोकोपीट का एक पाउच। कोकोपीट में पहली दफ़ा यूज़ कर रही हूँ, इससे पहले मैंने कभी इस्तेमाल नहीं किया क्योंकि इसको घर में बनाना काफ़ी मुश्किल काम है। और इसको जो है मैं मार्केट से ढूंढ रही थी तो मुझे मिल गया। एक शॉप बहुत अच्छी सी खुली है हमारे एरिया में, जहाँ से इंशाल्लाह जो भी ख़रीदारी होगी वो शेयर होगी आपके साथ। तो इनमें जो ये होल थे ये बंद थे, तो मैंने गरम एक कील के साथ इनको खोल दिया है। हिन में जेके ही सुराख हुआ ज़रूरी आहिनि त जीअं हिन मां पाणी एक्स्ट्रा जेको आहे ड्रेन थी वञे, उहे बंदि हुया त मूं हिननि खे हिकिड़ो कोको गरम करे उन्हनि सां खोलियो आहे। इहो ज़रूरी आहे। ऐं कोकोपीट ही आहे जेको ही नारियल जो बूरो आहे। नारियल में जेको ॿाहिरां तव्हां ॾिसंदा आहियो खल हूंदी आहे, खाबर हूंदो आहे, ही उन जो बूरो है। ये नारियल का बुरादा होता है, खोपरे का नहीं बल्कि उसकी जो शेल है, जो खौल है उसका। इनमें मैं आज दो पौधे लगा रही हूँ, वो मैं आपके साथ शेयर करना चाहती हूँ। सबसे पहले तो इसके नीचे सुराख में एक हम डालेंगे पत्थर। हिकिड़ो हेठां पत्थर विझणु ज़रूरी आहे छो त जीअं मिट्टी हिन मां न वही वञे, पानी वहंदो रहे, इसलिए हम इसमें पत्थर ज़रूर डालेंगे ये, ताकि जो मिट्टी है वो ना बहे, इसमें से पानी बहता रहे। एक्स्ट्रा पानी बहना चाहिए, जमा हो जाता है तो पौधे जल जाते हैं उससे। इसमें मैं पहले डाल रही हूँ मिट्टी। ये मिट्टी खाद मिली हुई मिट्टी है जो कि हमेशा मैं नर्सरी से बोरी भर कर लेकर आती हूँ। अभी ये ख़त्म हो गई, इतनी सी रह गई है। एतिरी मिट्टी आहे मूं वटि, इनमें भाण मिलियल आहे, इहा मां नर्सरीअ तां हमेशा वठी ईंदी आहियां ऐं हाणे ख़त्म थियण वारी आहे, त इहा सिर्फ़ु एतिरी बची आहे। ऐं हीअ ॾिसो तव्हां हिन पॉट में पोयां ही स्टैंड अलग से स्क्रू से लॻियल है। स्टैंड जो है अलग से स्क्रू के साथ लगा हुआ है। इसमें ये हाफ सर्किल जो है पॉट इसमें लगा हुआ, तो मुझे बहुत अच्छा लगा। और मेरे पास स्पेस ज़मीन पे कम है, दीवारों पे ज़्यादा है, तो मैं उसमें इसको यूज़ कर लूँगी। तो मूं वटि जेका जाइ आहे उहा ज़मीन में घटि आहे, भितियुनि ते घणी आहे, त मुंहिंजी भितियुनि ते जेको आहे इहो आराम सां यूज़ थी वेंदो। हाणे हिन में मां कुझु त विधी आहे मिट्टी ऐं कुझु मां हिन में कोकोपीट मिक्स थी कयां। हीअ हिकिड़ो सॉफ्ट बूरो आहे, नरम हिकिड़ो बूरो आहे, जंहिंसां बूटनि जूं पाड़ूं हिन जे अंदरि आसानी सां हली वेंदियूं आहिनि। छो त जेकॾहिं सख़्तु हूंदो त उन में ही पाड़ूं जेके ॾुखियूं निकिरंदियूं आहिनि। हाणे हिननि खे मां मिक्स थी कयां। मुंहिंजो ख़्याल मां पंहिंजो नंढो स्पेड खणी, हीउ मुंहिंजो वॾो टूल जो सेट आहे ऐं हीउ मुंहिंजो नंढिड़ो टूल जो सेट आहे जेको मुंहिंजी धीअ मूंखे गिफ्ट कयो हो। ऐं मुंहिंजे ॿारनि खे बि ख़बर आहे त मां कहिड़ियुनि शयुनि सां ख़ुशि थींदी आहियां। सो हिन सां जेको आहे हिन नंढे सां मिक्स करणु वधीक सवलो थींदो। त हिन खे मिट्टी ऐं बूरे खे मां मिक्स थी कयां। कोकोपीट को और मिट्टी को मैं मिक्स कर रही हूँ ताकि ये बराबर आ जाए एक जगह पे। ठीकु आहे। हिननि खे मिलाइण खां पोइ हिन में मां बूटा हणंदसि ऐं बूटा मां इलाही तव्हां सां पहिरियों बि शेयर कया आहिनि। मनी प्लांट शेयर कयो आहे, स्पाइडर प्लांट कीअं हणिजे, ऐं हुनखां अलावा जेड प्लांट, ॿिया बि हिकु ॿ बूटा मूं शेयर कया आहिनि जेके हींअर मुंहिंजे ज़हन में न आहिनि। सो हिन में हीउ बूरो जेको आहे मिली वियो आहे चङी तरह। इसमें मैं लगा रही हूँ जेड प्लांट। जेड प्लांट की ये कटिंग्स में लेकर आई हूँ। तो जितना हिस्सा हमें अंदर डालना है उसकी जो है हम ये उसके पत्ते काट लेंगे। जेतिरो हिस्सो असांखे हिन में अंदरि विझणो आहे उन जा पन कढी छॾींदासीं, छो त अंदरि ॻरी सड़ी वेंदा आहिनि ऐं आराम सां ही हिन खे लगी वेंदो, ॾाढो सुहिणे नमूने वधंदो आहे। अच्छा, इसको डालने के बाद ऐसे हाथ से आप इसको दबा दें उंगली से ताकि ये इसमें मजबूत हो जाए। फिर ये दूसरी शाख भी लगा रही हूँ, 3 शाखें मैं इसमें डालूंगी। इसके पत्ते में निकाल रही हूँ। सो ही हिकिड़ो तमाम दिलचस्प हिकिड़ो मशगलो आहे। एक बहुत अच्छा जो है ये मशगला है। आप अपने घर में ग्रीनरी जो है रखें, उससे खूबसूरती आती है, रौनक आती है, माहौल साफ़ सुथरा रहता है
ऑक्सीजन के जो मसले हो रहे हैं आजकल, जो हवा में आलूदगी है, वो जो है कम हो जाएगा इससे काफ़ी हद तक। तो इस तरह के आप काम में जो है अपने आप को बिज़ी रखिए। अच्छा, हाणे हिन खे ही हरण खां पोइ इसको लगाने के बाद इसके ऊपर मैं थोड़ी सी मिट्टी और डाल रही हूँ ताकि जड़ें जो हैं अंदर अच्छी तरह से मिट्टी के अंदर जो है वो दब जाएं, फिक्स हो जाए। जड़ें अभी निकली नहीं है, लेकिन जो भी पार्ट हमने, जो स्टेम इसका अंदर डाला है हमने, अब हम इसको देंगे थोड़ा सा पानी, हल्का सा। और कोशिश करेंगे जब इस तरह के छोटे छोटे पॉट आपके पास हों तो आप ऐसा कोई वाटरिंग कैन ले लें, उससे इनमें पानी देना बहुत सहूलियत होती है। अहिड़ो सन्ही तुन वारो कोई वाटरिंग कैन वठंदो त इन सां पाणी ॾियणु नंढनि कुंडनि में ख़ासि करे ॾाढो आसान रहंदो आहे। हिननि खे लॻाइण खां पोइ हिननि जो फ़ोटो मां शेयर कंदमि हिन वीडियो जे फ्रंट पे। अब ये दूसरे गमले में पत्थर मैंने डाल दिया है, इसमें भी उसी तरह से मैं मिट्टी भी डालूंगी और कोकोपीट भी मिक्स करूंगी, फिर हम इसमें पौधा लगाएंगे। और खाद मैंने पहले बताया कि इसमें खाद मिली हुई है। इस दूसरे गमले में मिट्टी डाल के मैंने इसको रेडी कर दिया है। इसमें मैं लगा रही हूँ ये स्पाइडर प्लांट। आप ये देखिए कि इससे पहले स्पाइडर प्लांट मैंने सिर्फ गमलों में लगाया हुआ है, इस दफ़ा मैंने ये पानी में तजुर्बा किया है। ये देखिए, ये जैसे मैंने आपके साथ पहले शेयर किया है कि जैसे जैसे ये स्पाइडर प्लांट्स में से बच्चे निकलते हैं, उसको एक को काट के मैंने पानी में डाल के रखा था। बस ये ख्याल रखना है कि पत्ते पानी में नहीं जाएं, वो गल जाते हैं, सड़ जाते हैं, सिर्फ जड़ें जानी चाहिए। आप देखिए कितनी अच्छी जड़ें निकल आई हैं। तो हिन पाणी में, ये प्लास्टिक की बोतल मां मूं ठाहियो आहे, इन में मूं पाणी विझी हिनखे रखियो हो ऐं उन में हिन जूं हेतिरियूं सारियूं पाड़ूं निकिरी आयूं। त हीउ जेको आहे मां हिन में हणां थी स्पाइडर प्लांट। थोरो विच में खॾो कंदासीं, बार बार मां इहो तव्हां सां शेयर कयो आहे। ऐं हिनखे एतिरो असां विझंदासीं जो हिन जूं सिर्फ़ु पाड़ूं चङी तरह सां कवर थी वञनि। इसके बाद इसमें थोड़ी सी मिट्टी हम और भी डाल देते हैं ताकि इसकी जड़ें जो हैं अच्छी तरह से फिक्स हो जाएं, जैसे हमने पहले वाले गमले में की थी। अब ये क्योंकि ज़मीन पे खड़ा नहीं हो सकता, नीचे से गोल है, तो थोड़ी मुश्किल हो रही है मुझे। ठीकु आहे, त हिन में असां थोड़ी एक्स्ट्रा मिट्टी विझूं था त जीअं हिन जी पाड़ जेका आहे चङी तरह हिन में फिक्स थी वञे। ऐं थोरो तव्हां हिनखे दॿाए छॾियो हथ सां या हिन नंढड़े मां पंहिंजे हिन स्पेड सां कयां थी। ऐं हाणे हिनखे भी असां जेको आहे पानी ॾींदासीं। इसको भी हम थोड़ा सा पानी दे देंगे। ये दोनों पौधे इंशाल्लाह मुझे उम्मीद है ये मेरे लग जाएंगे अच्छी तरह से, और इनको मैं दीवार पे लगा रही हूँ और आप इनकी तस्वीर इस वीडियो के कवर पे देखेंगे। तो अगर ये आपको अच्छा लगा हो और फर्स्ट टाइम मैंने कोकोपीट यूज़ की है तो मैंने आप लोगों के साथ भी शेयर किया है। कोकोपीट मां पहिरियों दफ़ो इस्तेमालु कई आहे, तव्हां सां शेयर कई आहे। मूंखे उम्मीद आहे त तव्हांखे आइडिया वणियो हूंदो। ऐं मां पहिरियों भी चई चुकी आहियां त मां कोई एक्सपर्ट न आहियां, पर थोरो घणो जेको कंदी रहां थी उहो मां तव्हां सां शेयर कयां थी। सो चैनल सब्सक्राइब कयो मुंहिंजो ऐं मुंहिंजे सिंधी चैनल खे सपोर्ट कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाल्लाह असां वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसि ताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी धरतीअ सां, पंहिंजी मिट्टीअ सां मुहबत कयो। ख़ुशि रहो, आबाद रहो।